प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। यूसिया बादशाह ॿियो सलातीन 21 खां 23 बाब ताईं इहो कमु करियो जंहिंसां ख़ुदा खे ख़ुशी थिए। अमून बादशाह जे ख़िलाफ़ साज़िश। उनजे नाले जो मतिलबु हो ईमानदार ऐं एतमाद जे क़ाबिल, पर हू अहिड़ो न हो, ख़ासि तौर ते ख़ुदा सां तालुक़ रखण में। हू काठ ऐं पथरनि मां ठहियल बुतनि जी पूॼा कंदो हो। बुतनि जी पूॼा करणु ख़ुदा जी बेइज़्ती करण जे बराबरि आहे। असां हुन खे मारण वारा आहियूं। हू पंहिंजे कमरे में आहे। अमून बादशाह पंहिंजे ई नौकरनि जे हथां क़त्ल थियो हो ऐं हुनजो पुटु नओं बादशाह थी वियो। छा तव्हां यूसिया बाबति अॻु में ॿुधो आहे? हू जॾहिं 8 सालनि जो हो त बादशाह थी वियो। छा हू पंहिंजे पीउ वांगुरु ख़ुदा जी बेइज़्ती कंदो या पोइ हू ख़ुदा सां प्यार कंदो? बाइबल जहिड़ी तरह उनजी ज़िंदगी खे बयानु करे थी, इहो ॾाढो उम्दो आहे। यूसिया इहो कमु कयो जंहिंसां ख़ुदा ख़ुशि थियो। छा इहा ॻाल्हि तव्हां जे बारे में बि बयानु करे थी? तव्हांजी ज़िंदगी जो बि इहो मक़सदु हुअणु घुर्जे, छो त असां जेके कुझु कंदा आहियूं जंहिंसां ख़ुदा ख़ुशि नाहे थींदो, येसु इहो सभु माफ़ करे थो। तव्हां उन खां माफ़ी घुरे सघो था। हू तव्हांजी ॿुधंदो। यूसिया ख़ुदा सां प्यार कंदो हो ऐं जॾहिं हू वॾो थियो उन पंहिंजे मुल्क जे सभिनी बुतनि खे किराए छॾियो हो। हर इहा शइ खे जंहिंसां ख़ुदा नाराज़ थींदो हो ख़तमु करे छॾियो। छा तव्हां खे बि पंहिंजी ज़िंदगी में कुझु शयूं साफ़ करणु घुर्जे? ख़राब वीडियो ऐं ख़राब किताबूं, इहे शयूं जेके तव्हांजे बिस्तर हेठां आहिनि ऐं जेके तव्हांजे आसे पासे आहिनि, जिन सां ख़ुदा नाराज़ थींदो आहे। यूसिया शयुनि खे ठीक तरतीब ॾिनी। हुन ही सभु ख़ुशी सां कयो छो त हू ख़ुदा सां प्यार कंदो हो। थोरो हेकल खे ॾिसो, ख़ुदा जो घर केतिरो गंदो लॻी रहियो आहे। इहा असांजे ख़ुदा जी बेइज़्ती आहे। इमारत ठाहिण जो सामान ख़रीद करियो ऐं कमु शुरू करियो। ही ॾिसो मूंखे छा मिलियो आहे। पोइ रस्ते ते कुंड में ही तोमार पिया हुआ। अचो पाणी वठी यूसिया बादशाह वटि हलूं। ख़ुदा जो कलाम बाइबल कुंड में पई हुई। कंहिंखे परवाह न हुई त उन्हनि जी ज़िंदगी में ख़ुदा जी जॻह पहिरें दर्जे ते हुअणु घुर्जे। यूसिया बादशाह, असांखे ही तोमार रदी में पियल मिलिया आहिनि। उन्हनि खे वॾे आवाज़ में पढ़ो। बादशाह ॿुधो त ख़ुदा हुननि सां छा कयो, जिन हुन खां पूरे दिल सां मोहबत न रखी हुई। हैरानगी सां हू ज़मीन ते वेही रहियो ऐं रोअण शुरू कयो। हुन खे ॾाढो अफ़सोस थियो त उन जे माण्हुनि ख़ुदा खे तमामु घणो नाराज़ कयो आहे। हुन खां थोरे वक़्त बाद ख़ुदा हुन खे ॿुधायो, मां हिन शहर खे सज़ा ॾियण वारो आहियां, पर छो त तूं मूंखे प्यार तो खणी, उन करे मां तोखे छॾे ॾींदसि। यूसिया बादशाह ॿारनि ऐं वॾनि खे इबादत जी दावत ॾिनी ऐं हुननि खे चयो त ख़ुदा सां मोहबत कयो ऐं उन खे पंहिंजी ज़िंदगीअ में पहिरियों दर्जो ॾियो। छा तव्हां बि हुन दावत खे क़बूल कयो आहे? ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।